इमाम साहब ॿुधाइनि उठनि जी रफ़्तार पेरनि में जुती बि न आहे रोए थी बाबा मां लही पई आहे ओ बाबा मां किरी पई आहे अच्छा तव्हांजे पेरनि में सख ई न ऐसि ताईं डुकंदी आहे पेर फाटी पिया न पेर फाटी पिया वेही चवंदो ख़ुदा हाफ़िज़ मां ॼाणा बया बहन ॼाणे बाबा ख़ुदा हाफ़िज़ बुआ ख़ुदा हाफ़िज़ अब्बा ख़ुदा बस अदाकारो जॾहिं बैठी न वो सांग जो बोला सवारो वो ज़मीन ते टेडी कोशिश कयूं तो हुसैन बुलंद थे जेके इन मसाइब ते रोअण नथो अचे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी बेरहम वो इंसान वो धीअनि खे सम्झे ई नथो न्याणी खे ख़बर ई न आहे शहनशाह जी न्याणी बेअबान में अकेली हुसैन इंसान ज़मीन अजादारो कोशिश कई वई त मौला बुलंद थे आखिर सज्जाद जी पुठी ते ज़ुल्म शुरू थियो रोई थे बाबा हलो कमीना मारियो सज्जाद कीअं हला मुंहिंजो सकीना उठ तो नज़र ला न्याज हुसैन उलट सॼो कंहिंखे ख़बर आहे त सकीना छा आहे ये सकीना ज़ैनब बिन्त हुसैन बिन्त अली ये उठ जी पुठी ते वेठी न अत रोधा न ॾिसजो मुंडे जॾहिं कन ते इहा आवाज़ आई न त सकीना उठ तो किरी पई आहे उठ जे वेहण जो इंतज़ार नहीं बस सकत अला ज़मीन ते आई मुंहं पर ज़मीन ते आई मुंहं पर फरमाए सज्जाद खोली के झल मुझे धीअ ॾे न वञे हुसैन जी अमानत मरी न हल त ॿई हलूं नज़र ला न्याज़ हुसैन माण्हू खे ॻोल्हा कॿिया पेरनि जे निशान ये पत्थर जी ज़मीन पेरनि जो निशान तो ना ना हाणे पुछो मूंखां त सज्जाद जी बीबी ॻोल्हा कीअं कई पाणा ये ईंदा विया निशान तो न मिलिया पर काथे काथे पेरनि जी रत जा निशान रत जा निशान ॾिसंदा हिकु जाइ ते पहुचा था छा ॾिसनि हिकु कारे बुरकी वारी बीबी आहे जॾहिं झोली में सकीना थी ॻाल्हियूं ॾाढी हाणे आ आई आहे बाबू अम्मा हाणे आई आहे भाग खुशी आहे अम्मा हाणे आई आहे चादर लुटजी वियो अम्मा हाणे आई आहे दुर लही विया आवाज़ हाणे न त क़बर तव्हां मदीनो छॾियो मां क़बर छॾी करबला में खैमर में रो पिया मां बोहायूं ॾियां पई कटा खड़ा पई त हुसैन लहंदो ज़िंदान में रो पिया मां ज़िंदान खां ॿाहिरि वञो करवासी हुसैन मां तोखे काथे काथे रोआ त पुठी ते उठ के रोंदा हलो था मां तव्हां सां पंध रोंदी हलां थी आई सकीना